ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ओभर खां ख़बर शामिल कंदासीं। अब्दुल गफ़ार भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची प्रेस क्लब डिस्ट्रिक्ट जे नए चूंडियल बॉडी जे उहिदेदारनि खे मकली वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां आजियाणो ॾिनो वियो। चूंडियल उहिदेदारनि खे अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। ख़बर मूजिबि कराची प्रेस क्लब डिस्ट्रिक्ट ईस्ट साल 2025 जे लाइ चूंडियल उहिदेदारनि फाउंडर सफदर सहतो, सदर गोस बुघियो समेत ॿियनि उहिदेदारनि आज़ाद नूनारी, अली मोहम्मद भुट्टो, सनाउल्लाह हकड़ो, मियां नज़ीर अहमद, अब्दुल गफ़ार भुट्टो समेत ॿियनि खे मकली वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे सदर डॉक्टर मदद अली बुघियो, डॉक्टर मुमताज़ अली बलोच, शब्बीर अहमद भुट्टो, मीर खान बंगलानी, गुलाम मुस्तफ़ा अब्बासी, प्रोफेसर ताजुद्दीन बुरड़ो, मोहम्मद अली, इमदाद हुलियो समेत तरफ़ां सहाफ़ियुनि खे अजरकनि ऐं गुलनि जा हार पाराया विया। उन मौक़े ते प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि खे आजियाणे ॾियण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे डॉक्टर मदद अली बुघियो, डॉक्टर इम्तियाज़ अली बलोच ऐं ॿियनि चयो त सहाफ़त पैगम्बरी पीशो आहे। हक़ीक़ी सहाफ़त करे समाज अंदरि तमामु वॾियूं तब्दीलियूं आणे सघजनि थियूं। उहे जेकी पंहिंजे कलम सां निभाउ कनि था उन्हनि जे लिखणनि जे करे ई तब्दीलियूं थींदियूं आहिनि। अहिड़ियुनि ई पंहिंजनि कलम सां सचो रहंदड़ सहाफ़ियुनि ते असांखे फ़ख़्रु आहे। हुननि चयो त कराची ओभर जे सहाफ़ियुनि खे जस आहे जेकी हर वक़्तु मज़लूम ग़रीब माण्हुनि सां बीही करे उन्हनि जा भर जलो थियनि था ऐं उन्हनि जो आवाज़ पंहिंजे कलम ज़रिए आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था।